ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां शेयर कयूं पिया। गडाब में चौपाए माल में पुरस्रार बीमारी पखिड़जी वई है। चौपायो माल मरण लगो है। गडाब जे मोईदान कुंड झंग पीर बख्श छुट्टो गोठ ईसा गोठ मोहम्मदगंज जो ऐं मुबारक गोठ में चौपायो माल तेज़ीअ सां मरण लगो है। मुख़्तलिफ़ गोठनि जे मालवंदनि जो करोड़े रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। गडाब में चौपाए माल में पुरस्रार बीमारी पखिड़जी वई है, जैसा चौपायो माल मरण लगो है। गडाब जे मोईदान कुंड झंग पीर बख्श छुट्टो गोठ ईसा गोठ मोहम्मदगंज जो ऐं मुबारक गोठ में चौपायो माल तेज़ीअ सां मरण लगो है। मुख़्तलिफ़ गोठनि जे मालवंदनि जो करोड़े रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। गडाब में चौपाए माल में पुरस्रार बीमारी पखिड़जी वई है। चौपायो माल मरण लगो है। तफ़सील मालूम कंदासीं गडाब मां आवाज़ जे रिपोर्टर मंजूर सोलंकी खां। जी मंजूर, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी, गडाब में चौपाए माल में पुरस्रारी बीमारियों जेके पखिड़जी वयूं आहिनि, जंहिं सबब चौपायो माल मरण लगो आहे। गडाब जे मोईदान कंड जंग पीर बख्श छुट्टो गोठ ईसा गोठ मोहम्मद गोठ ऐं मुबारक गोठ में जेको आहे चौपायो माल तेज़ी सां मरण लगो आहे। मुख़्तलिफ़ गोठ जे मालवंदनि गोठाणनि जूं बकरियूं ढगियूं मेहूं ऐं ॿियो जेको आहे माल मुआ, जंहिं सबब करोड़े रुपयनि जो नुक़सान थियो आहे। गोठ में चौपायो माल मरण सबब गोठाणा सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिन जो चवणु आहे त हिन वक़्त ताईं लाइव स्टॉक खाते जे कंहिं बि अमलदार जेको आहे राब्तो न कयो आहे, न ई हिते का अहिड़ी अस्पताल मौजूदु आहे जिते असीं पंहिंजे चौपाए माल जो बचाव करे सघूं। हुननि जेको आहे सिंध हुकूमत खां अपील कई आहे त तुर्त क़दम खणी जेको आहे चौपाए माल। मेहरबानी मंजूर अपडेट करण लाइ।